नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठी टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुदस्सिर राजपूत खां। जी मुदस्सिर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत में कुछ देर खां पोइ शुरू थींदो। अॼु जे वफ़ाक़ी काबीना जे इजलास में 22 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो आहे। सभ खां जेको अहम तरीन अॼु जे वफ़ाक़ी काबीना जे इजलास में एजेंडो आहे उहो तहरीक लबैक जेकी सियासी जमात मज़हबी जमात आहे उन ते पाबंदी जे हवाले सां उहो फ़ैसिलो अॼु वफ़ाक़ी काबीना उन ते फ़ैसिलो ॾींदी। इन सां गॾोगॾु कोरोना जी जेकी सूरत आहे उन ते डॉक्टर फैसल पारां ब्रीफिंग बि आहे। डॉक्टर इन सां गॾु शफ़क़त महमूद जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे तालीम जो, उन जी अॼु ब्रीफिंग बि वफ़ाक़ी काबीना जे एजेंडे में शामिल आहे। इन सां गॾु मुल्की सियासी सूरत हाल सां गॾोगॾु अहम जेके अदारनि जा सरबराह आहिनि, ख़ासि तौर ते वापडा जे अंदरि जेके जेनकोस जा जेके सरबराह आहिनि उन्हनि जी तक़रीर जो मामिलो बि अॼु वफ़ाक़ी काबीना जे एजेंडे में शामिल आहे। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।